दोस्तो हीअ ॻाल्हि आहे हिकिड़े बेवकूफ़ गॾ जी। ॻाल्हि ॾाढी मज़ेदार आहे। तव्हां पंहिंजा 5 मिंट सीड़ाए ॿुधंदव, तव्हांखे बि मज़ो ईंदो, असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो सड़े जाते बाहि भरे। हाणे हलूं था दोस्तो कहाणीअ जे तरफ़। हिकिड़ो हुयो बादशाह। बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर ज़मीन जी टुकरीअ जो बादशाह हुयो। उन बादशाह जी बादशाहीअ में हिकिड़ो ग़रीब काठिर रहंदो। पोइ शहर में गॾ ते काठियूं खपाए पंहिंजो पेट गुज़र कंदो। पोइ ग़रीब शख़्स हिकिड़े ॾींहुं झंग में काठियूं करणु निकितो। गॾ खे झंग में बीहारे ऐं ग़रीब शख़्स उहो काठियूं करणु लॻो। पोइ गॾ चयो, मां यार हिननि जो ॾोह कयो आहे छा जो वज़न हर शइ मोते था खणनि। ॿिया पखण पखी जेका आहिनि केॾो न आज़ादु घुमंदा फिरंदा वतनि था, खाईंदा पीअंदा पंहिंजी मर्ज़ीअ ते वतनि था। मां छा हिननि जो ठीको खयो आहे छा? गॾ ईअं चई थोरो अॻिते हलियो। हिकिड़ो कुकड़ हुयो, बांगू जे पियो वेठो। पोइ गॾ उन कुकड़ खे ॾिठो। गॾ चवणु लॻो त केॾी न ज़िंदगी यार हिन कुकड़ जी भली आहे, मां बि कुकड़ वारी ज़िंदगी जीअंदुसि। हाणे गॾ तो कुकड़ वारी ज़िंदगी जीअणु चाहे। पोइ कुकड़ जो बांगू सांगू जे पियो त गॾ चयो त हाणे मां बि बांगू सांगू ॾींदुसि, कुकड़ वारी ज़िंदगी जीअंदुसि। सही गॾ त हिंगू ई ॾेई सघे थो। वरी कोशिशि करणु लॻो गॾ त जेकर बांगू जा करे वञी गॾ खणी हींग चालू कई। हींग जो चालू कई, पखण पखी लिकिरी पिया। पखण पखी आया गॾ ते। गॾ खे चवणु लॻा, यार बेवकूफ़ आहे, मथो ख़राबु थियो अथई। हुअ न हुअ महिल असुर जो टाइम आहे, असांखे अन्न न पाणी पेट में, असांजी खणी निंड फिटाई अथई छा? मग़ज़ु ख़राबु थियो अथई छा? ईअं चईनि गॾ खे वधि घटि पखुनि त सही। गॾ उतां टपड़ खणी रवानो थी पियो अॻिते थोरो आयो। गॾ ॾिठा ॿ हिकिड़ा भोलड़ा वण ते। हुन वण ते टप ॾींदा मेवात खाइण पिया, का कचा के पका मेवात खाइण पिया। गॾ चयो, यार केॾी न ज़िंदगी हिन भोलड़नि जी भली आहे, मां बि ज़िंदगी इन्हनि भोलड़नि वांगुरु गुज़ारींदुसि, इन्हनि ज़िंदगी इन्हनि वांगुरु जीअंदुसि। सही गॾ कोशिशि करे वण ते चढ़णु लॻो। वण ते कोन चढ़ी पियो, वण तो अचे हेठि किरियो, अचे दून भर ज़मीन ते लॻियो। उथी हेॾे होॾे निहारे वरी सही उतां गॾ रवानो थी पियो वरी अॻिते जो अचे। गॾ ॾिसे हिकिड़ो रिछ आहे जेको माखी पियो थो खाए, मिठड़ी माखी। सही गॾ ॾिसी गॾ चयो त वाह जी ज़िंदगी आहे इन रिछ जी, मां बि ज़िंदगी इन रिछ वांगुरु जीअंदुसि। सही अॻिते थोरो हलियो। रिछ गॾ हिकिड़ी माखी ॾिठी। दोस्तो माखी, वॾ माखी तव्हां ॿुधी त हूंदी। पोइ वॾ माखीअ खे खणी गॾ दून जो हयो त वॾ माखी चिड़ी खणी उथी पई। गॾ खे खणी वतई। गॾ खे वठी जो वई। गॾ खे काॾे रस्तो नज़र न पियो अचे। हिकिड़ो तलाउ हुयो, उन तलाउ में खणी लही पियो। गॾ घिरी पियो। सही हाणे टुॿी त गॾ कोन पियो ॾेई सघे। चई माखीअ वरितुसि। माखीअ पंहिंजी मुदा ते पंहिंजी मर्ज़ीअ ते छॾियुसि। सही काठिर खे काठिर जो ॾिठो त हाणे गॾ मुंहिंजो कोन्हे को। गॾ जे जाचा ते काठिर लिकिरी पियो। पेर खणंदो आयो कुकड़ वटि। कुकड़ खां पुछणु लॻो, अदा कुकड़ मुंहिंजो ईअं गॾ वियो ॾिठी त कान? कुकड़ चवणु लॻो, हा यार ईअं हिते हिंगू करणु चालू लॻो। पखण हेॾे होॾे ॻाल्हाए वधि घटि कई, चूत कई, चरियो गोठियुसि। वरी हितां लिकिरी अॻिते रवानो थियो। पोइ जी ख़बर न आहे। वरी उन काठिर उतां लिकिरी पियो। कुकड़ उतां वरी अॻिते आयो। ॾिठई हिकिड़ा 2 भोलड़ा वण ते वेठा। उन 2 भोलड़नि खां पुछणु लॻो, मुंहिंजो यार गॾ त कोन ॾिठो, हेॾे गॾ त कोन आयो न? चवंदो, हा गॾ हिते आयो। वण ते चढ़ण जी कोशिशि कई, दून भर अचे हिते किरियो। दून भर अचे ज़मीन ते किरियो। हेॾे होॾे ॾिसी वरी अॻिते रवानो थियो। पोइ जी ख़बर न आहे। वरी काठिर अॻिते आयो। उन्हनि छा गुॾा भोलड़नि चयईसि ईअं त वरी अॻिते आयो। वरी हिकिड़ो रिछ ॾिठई। रिछ खां पुछणु लॻो, मां रिछ मुंहिंजो बेवकूफ़ गॾ त कान ॾिठी, हेॾे त कान आयो न? मामो रिछ चवणु लॻो उन काठिर खे त हा ईअं ॿुधुमि सही, ईअं चई पियो त केॾी न ज़िंदगी हिन मामे रिछ जी भली आहे, मिठड़ी माखी पियो थो खाए, मां बि ज़िंदगी इन वांगुरु जीअंदुसि। पोइ जी ख़बर न आहे त काॾे वियो। वरी सही काठिर अॻिते वियो। ॾिठई मंज़िल करे अॻिते वियो। ॾिठई त हे गॾ सही ॿिलो लॻो पियो आहे, गप में लेटियो पियो आहे। सॼो गपाणो लॻो पियो आहे। सही काठिर उन गॾ खे छिके कढियो, धोई सोई ॾाढो आगारे थुक लाहिण त गॾ ते कयईं, साईं मुंहिंजा। पोइ हे गॾ बि पियो ॿियनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारणु चाहे। हिन कहाणीअ मां सबक़ु इहो ई मिलंदो दोस्तनि खे त गॾ वांगुरु ॿियनि वांगुरु ज़िंदगी माना इंसाननि ॿियनि वांगुरु जी ॿिया मिसाल सुठी ज़िंदगी जीअनि था, या हे हो जहिड़ा तेड़ा जीअनि था,
इन वांगुरु अहिड़ा ख़्वाब असां बि इंसान न ॾिसूं। जिथे आहियूं जहिड़े हालनि में आहियूं बसि ख़ुशि आहियूं, जेको जिथे आहे ख़ुशि आहे। साईं मुंहिंजा हीअ कहाणी बि पंहिंजी पुॼाणीअ ते पुॻी। गॾु वांगुरु तव्हां बि बेवकूफ़ न थियो इंसान। जिथे हुंजो जहिड़े हालनि में आहियो, अलाह जो ॾिनो गंजाओ ते शुकुरु कयो, ना शुकुर न थींदा कयो। साईं मुंहिंजी हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणीअ ते पुॻी। ॾींदा इरफ़ान कलोड़े खे इजाज़त, वरी कंहिं नई कहाणी सां मिलंदासीं। अलाह निगहबान।